अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना व मल्जअना व हादियना व महदियना क़ालाना व मौलाना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
जोड़े जोड़ जहान जी जडे जोड़े आए खावद खास खलके मोहम्मद मुकाई कलमू तय करीमते चितो चायाए अना मौला कवंत महबूबी इय उताई पोए दुखी दिनाए बेसरहा सैयद के एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया एक अरब के आदमी ने बोल बाला कर दिया खाक के जरों को हमदोश सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया मदीने के खित्ते खुदा तुझको रखे मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों फकीरों को ठहराने वाले हमदे सलात खां बाद काबिल सद इज्जत व एहतराम सदर जलसा पीरे तरीकत रहबरी शरीयत किबला साईं सैयद पागारो मोहम्मद इस्माइल शाह शिरादी सज्जादा लसीन दरगाह आलिया शाह मुराद शिरादी रहमतुल्लाह ताला अलैह मेहमानाने जी वकार बानियाने महफिल लायके सद इज्जत व एहतराम हजरत किबला साईं अलहाज मदीने जा मेहमान हजरत किबला साईं हाफिज अली अकबर मेमन कासमी कादरी दामत बरकातुल आलिया मेहमाने जी वकार रौनक महफिल हजरत किबला साईं अलहाज हाजी मोहम्मद इस्माइल मेमन मद्दजिल्लहुल आली जीनत महफिल बानिए महफिल हजरत किबला साईं हाजी मोहम्मद अली मेमन साहब जीद मजद हो स्टेज पे वेठल काबिल एहतराम उलमाए किराम व हुफ़ज़ाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मजा चंद कलिमात आवा प्यारन मुसलमानन भाइरन जे खिदमत में तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मूं नाचीज़ खे तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु मदीने जे ताजदार अड़ियन जे आधार यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार लौला कलमा जे शहनशाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मीलाद पाक अवां ताईं पहुंचाण जी हिम्मत ऐं तौफीक अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात असांखे ॿुधी उन ते अमल जी तौफीक अता फरमाए ऐं असांखे बि अल्लाह पाक इहा तौफीक अता फरमाए जो असां पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद कयूं, असां पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो उर्स मुबारक मल्हायूं। प्यारा मुसलमान भाइरो, अॼोको ही प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह जी अव्हांखे मालूम आहे अदा सिंह हाजी मोहम्मद इस्माइल साहब
अदा हाजी हाजी अली मोहम्मद अली साहब असा जो काबिल एहतराम मदीने जो मेहमान अल्लाह से उन्हनि जे सदके असा तवा सभी खे मक्के मदीने की हाज़री नसीब फरमाए। यानी किबला साईं हाफ़िज़ अली अकबर साहब कासमी दामत बरकातुल आलिया जन अज पंहिंजे प्यारे पाक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही अज़ीम शान मीलाद पाक जो प्रोग्राम मल्हायो आ। इन्ही में पुण उर्स शरीफ जे लंगर जो एहतमाम कयो वियो आ। इंशाअल्लाह सलातो सलाम खां बाद दुआ खां बाद इन्ही जाए ते इंशाअल्लाह अवांखे उर्स मुबारक जो लंगर मुबारक भी खारायो वेंदो। अल्लाह से असा तवां जी हाज़री खे क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं असांजे स्टेज जो सींगार स्टेज सेक्रेटरी असा जो प्यारो भा जलसे जो सींगार अल्लाह से उन्होंने खे खिदरी हयाती अता फरमाए। अदा हाजी मोहम्मद वसीम अख्तर साहब मदज़ल्लाहुल आली सुभान अल्लाह मुझा प्यारा जंहिं बि स्टेज ते हूंदा स्टेज सेक्रेटरी जो उहदो संभालींदा त तमाम दिल खुश थींदी आहे ऐं असां ऐं तव्हां जूं दिलियूं जेको आहे सो मुनवर ऐं रोशन करे छॾींदा। अल्लाह से उन्हनि खे हमेशह हमेशह ठटे जे जलसनि जे स्टेज जो सींगार ही रखे। अल्लाह से असां तव्हां सभिनी जी हाज़री क़बूल फरमाए। मुंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमाने आली शान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा नंढा जवान सभु गॾिजी अहिड़ी बाबरकत सलात प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह अक़दस में मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गर्जी जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। मुसलमान भाइयों अल्लाह ताला जी रात बाबरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। ऐ मुझा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर उहो जलसो। अल्लाह जो पाक कुरान आ। रब करीम पंहिंजे प्यारे महबूब खे याद थो ॾियारे त मुंहिंजा मिठा महबूब याद कर उहो जलसो जंहिंजी सिदारत तो महबूब करीम फरमाई हुई, जंहिंजो ख़ुसूसी खिताब मां रब करीम फरमायो हो, जंहिंमें ॿुधण वारा मुंहिंजा सभु रसूल नबी मुरसल हुया। हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे त आलम अरवाह में अल्लाह साईं ॿ जलसा कोठाया घणा, हिकिड़ो तौहीद जे सिलसिले में, ॿियो रिसालत जे सिलसिले में। जेको तौहीद जे सिलसिले में जलसो थियो, इन्ही जलसे में तमाम रूह हाज़िर थिया, नबियनि सगोरनि जा, मोमिननि जा, काफ़िरनि जा, मुनाफ़िक़नि जा, सभई रूह अल्लाह जी बारगाह में हाज़िर थिया। तौहीद जो जलसो हो, वॾो इज्तिमा हो, रूहानी इज्तिमा तमाम वॾो हो, पर उनमें जेको खिताब थियो वो बिल्कुल तारीखी मुख्तसर खिताब थियो। जंहिं जलसे में अग में अल्लाह जा नबी रसूल आया, जंहिं वक्त में रब करीम जी बारगाह में अंबिया किराम अलैहिमुस्सलाम हाज़िर थिया,
उन्हनि जे रूहनि में चिमको हो, नूर हो, उहे चिमकंदा चिमकंदा अल्लाह जी बारगाह में आया। उन्हनि जे पुठियां जेके नूर हा, उन्हनि जे पुठियां जेके रूह हा, उहे मोमिननि जा रूह हा, अच्छे कलर में हा। उन्हनि खां बाद में जेके रूह आया उहे कारे कलर में हा, उहे काफ़िरनि मुनाफ़िक़नि जा रूह हा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जी बारगाह में सभई रूह हाज़िर थिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि सभिनी रूहनि खे इरशाद फरमायो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? असां तव्हां सभिनीनि चयो, सभिनी रूहनि इकरार कयो त कालो भला, हो असांजा पाक रब, तूं असांजो रब आहीं। बस खिताब एतिरो थियो, जलसो ख़त्म। इज्तिमा तमामु वॾो हो ऐं खिताब बिल्कुलु मुख़्तसर। अल्लाह पाक फरमायो, हाणे तव्हां हलिया वञो, इम्तिहान तव्हांजो दुनिया में वठिबो। जॾहिं तव्हां दुनिया में वेंदो, जॾहिं मुंहिंजी धरतीअ ते अवां ईंदो, उन टाइम अवां जे मथां वॾा इम्तिहान हूंदा, सख़्तियूं हूंदियूं, मुसीबतूं तकलीफ़ूं हूंदियूं। अल्लाह अल्लाह चवणु तमामु ॾुखी ॻाल्हि हूंदी, ला इलाहा इल्लल्लाह पढ़णु तमामु ॾुखियो मसइलो हूंदो, ज़ाहिर में बांग ॾियणु तमामु ॾुखियो मसइलो हूंदो, बुलंद आवाज़ सां क़ुरान पाक जी तिलावत करणु तमामु ॾुखी ॻाल्हि हूंदी, सख़्तियूं हूंदियूं, नेज़ा तलवारूं भाला हूंदा। अल्लाह पाक क़ुरान मजीद में फरमायो, इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुंहिंजा बानो, जॾहिं तव्हां दुनिया में वेंदो, पोइ इन्हनि सख़्तियुनि जे बावजूद, इन्हनि तकलीफ़ुनि जे बावजूद, बुखनि में, उञनि में, तीरनि तलवारुनि नेज़नि जे मुक़ाबले में तव्हां सीनूं ताणे, तव्हां बहादुरी ॾेखारे, तव्हां जेकॾहिं चयो त असांजो रब अल्लाह आहे, पोइ तव्हांजे मथां सख़्तियूं बि थियूं, ॾुख तकलीफ़ूं बि आया, सुम्मा इस्तक़ामू, पोइ जे तव्हां दाइम क़ाइम थी रहिया, इस्तक़ामत वारा थी रहिया, त मां रब जो अव्हां सां वाइदो आहे, फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अव्हां जे मथां मां दुनिया वारा गम ख़ौफ़ लाहे छॾींदुसि, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तदउ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। अल्लाह से फरमायो, वो क़यामत जो ॾिहाड़ो जेको ज़लज़ले वारो ॾींहुं हूंदो, परेशानी वारो ॾिहाड़ो हूंदो, 50,000 साल जो ॾींहुं हूंदो, मां पंहिंजे बच्चे खे कान सुञाणंदी, माण्हू सभु बेहोश लॻा पिया हूंदा, उन्हनि नशा कोन पीता हूंदा, जहन्नम जे बाहि जे भड़कनि कड़कनि खे ॿुधी, अज़ाबनि जा मंज़र ॾिसी सभई माण्हू बेहोश लॻा पिया हूंदा, ज़मीन टामे वांगुरु तपियल हूंदी, लफ़्सा लफ़्सी जो अलम हूंदो, मुंहिंजा प्यारा सिज नेज़े बराबरि लही ईंदो। अल्लाह सीधो फरमाए, वो ख़ौफ़ वारो ॾियारो हूंदो, पर जन दुनिया में मां रब करीम सां प्यार कयो, जन चयो त असांजो रब अल्लाह आहे, उन ते दाइम क़ाइम थी बीठा, हेॾे होॾे न थिया। मुंहिंजा प्यारा, अल्लाह सीधो फरमाए, उन्हनि ते दुनिया में त कंहिं बि क़िस्म जो गम ख़ौफ़ कोन हूंदो, पर उहे क़यामत वारे ॾिहाड़े बि बेगम बेफ़िक्रा हूंदा। प्यारा मुसलमान भाइरो, हाणे ॻाल्हि निकिरी पई आहे ॿिन्ही जलसनि जी, हिकु तौहीद जो, ॿियो रिसाल जो। अॻ में तौहीद जे जलसे जो ज़िक्र मुख़्तसर। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात फरमायो,
त अवां दुनिया में वेंदो पोइ अवां जे मथां अहिड़ो सख़्ती वारो दौर ईंदो जो अल्लाह अल्लाह चवण ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी पर उन दौर में जई मुंहुं ॾिनो मुक़ाबिलो कयो मुंहिंजे हबीब जो जन साथ ॾिनो मुंहिंजे महबूब ते जेके सिर बचा क़ुर्बान कंदा पंहिंजा वतन घोर कंदा पंहिंजूं जानियूं घोर कंदा अल्लाह सीधो फरमाए फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि जा दुनिया में त बेड़ा पार आख़िरत में बि उन्हनि जा बेड़ा पार हाणे जेका मूं आयत सगोरी पढ़ी आहे उन जा ॿ मतिलब आहिनि हिकिड़ो मतिलब ही आहे त हिकिड़ो उहो ॾुखियो दौर हो मुंहिंजे महबूब करीम जे असहाबनि सगोरनि वारो जंहिंमें हज़रत बिलाल जी तारीख़ पढ़ी ॾिसो हज़रत सोहिब रोबी जी तारीख़ पढ़ी ॾिसो मुंहिंजा प्यारा ॿियनि असहाबनि सगोरनि जूं तारीख़ूं पढ़ी ॾिसो त केतिरे क़दुरु उन्हनि जे मथां मुश्किल वक़्त आया केॾा वॾा वॾा भारी इम्तिहान आया लेकिन इहे अल्लाह जा बाना पोइते न हटिया बल्कि मुझे महबूब करीम जो साथ ॾिना त अल्लाह ये शेवा नहीं बावफाओं का त अल्लाह ये शेवा नहीं बावफाओं का पिया है हमने दूध गैरतमंद माओं का नबी का हुक्म हो तो हम फांद जाए समंदर में दुनिया को महव कर डाले नारे अल्लाह अकबर में अल्लाह जा भरारा बाना मदीने जे साईं जा गुलाम पंहिंजूं जानियूं ॾींदा रहा पंहिंजा बच्चा कुर्बान कंदा रहा पंहिंजा वतन कुर्बान कंदा रहा बिटाई साहब जो फरमाए त पतंगन पोह कयो मिड़िया मथे मच वसील सहल किया सड़िया मथे सच पोए गिचन संदा गच विचारन वञाया अदा सिर कुर्बान थिया अदा घर कुर्बान थिया वतन कुर्बान थियो मगर ये जवान पोइते न हटिया अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत में हमा वक्त सरशार हुया हिकिड़ो दौर ॾुखियो हो इहो ॿियो दौर ॾुखियो कहिड़ो आहे ही जेको हाणे हले पियो अॻे अल्लाह अल्लाह चवण ला इलाहा इल्लल्लाह चवण खुले आम निमाज़ पढ़ण मस्जिद ठाराइण खुले आम बांग चवण ॾुखी ॻाल्हि हुई त काफ़र हा उन्हनि जो ग़लबो हो मुसलमान थोड़ा हा इन्ही जे करे इहा ॾुखियाई हुई बाद में अल्लाह से आसानी फरमाई पर हाणे वरी शैतानी दौर अहिड़ो अची वियो आहे जंहिंमें हया ख़तम थी वई अदब ख़तम थी वियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो माण्हू जेके आहिनि सो तमामु बिगड़ी चुका आहिनि इस्लामी मुआशिरो तमामु जेको आहे सो मुंहिंजा प्यारा दोस्तो कमज़ोर थी चुको आहे ऐं गुनाह जुर्म आम थी चुका आहिनि हिन दौर में बि निमाज़ पढ़णु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे हिन दौर में अल्लाह जे रसूल जे लाइ टाइम करणु ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे हिन दौर में मुंहिंजा प्यारा रोज़ो रखणु ॾुखी ॻाल्हि आहे हिन दौर में ग़ैरत धारणु ॾुखी ॻाल्हि आहे हिन दौर में हया अदब धारणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे अल्लाह ताला जी ज़ात फरमायो त ऐं मुंहिंजा प्यारा बानो हिकिड़ो वक़्तु उहो अॼु हुयो ॾाढो सख़्ती वारो ॿियो ही दौर आहे परेशानी वारो दौर नफ़्सा नफ़्सी वारो दौर आहे मुंहिंजा प्यारा हरकूरी वारो दौर आहे इन दौर में जेके मां अल्लाह जे लाइ टाइम था कढनि जेके 5 वक़्त निमाज़ था पढ़नि जेके मस्जिदूं आबाद था कनि जेके मुंहिंजे ज़िक्र जूं महफ़िलूं क़ाइम था कनि जेके मूंसां मोहब्बत था कनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उहे बि 15वीं सदीअ जा वली आहिनि मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा ग़ुलाम भला ॾियो ख़बर ईमान अजीब कंहिंजो आहे अहिड़ी शइ माण्हू ॾिसे जेका अजीब हुजे तअजुब में माण्हू खे विझी छॾे उहो ईमान कंहिंजो आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे महबूब जे ग़ुलामनि जो बि ईमान अजब आहे जो हुननि बुखनि ॾुखनि में तकलीफ़ुनि में रसूलुल्लाह जो साथ ॾिनो वॾियूं सख़्तियूं आयूं के भलासे असांजे मुताबिक़ त असां जो ईमान मदीने जे साईं फरमाए अवां खे शाबाश आहे पर अवां खे हिकिड़ी मुबारक आहे हिकिड़ी 14वीं सदी 15वीं सदी पर अवां खां बाद जेके मूं ते ईमान आणींदा मदीने जे साईं 5 आङिरियूं ॿ मिलाए फरमाए उन्हनि खे 7 मुबारकूं
उन्होंने 7 मुबारकों क़िबला साईं सो किए मदीने जे साईं फरमायो अवां मुझा मौजदा ॾिठा अवां मुझो चिमकंदड़ चेहरो ॾिठो मुझी नूरानियत ॾिठी अवां चोॾहीं जो चंड लांदे ॾिठो लथल सिज वापसि मोटंदे ॾिठो वणनि खे तव्हां हलंदे ॾिठो पत्थरनि खे तव्हां कलमूं पढ़ंदे ॾिठो जानवरनि खे तव्हां ॻाल्हाईंदे ॾिठो महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां वण बि हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब जे हुक्म सां मुझा गुलाम हो अवां मुझा मौजदा ॾिठा अवां मुझो अहिड़ो चेहरो ॾिठो आहे जिते रब करीम पाण आशिक़ प्यारा मुसलमान भाइरो का आशिक़ फरमायो महबूब जो ॾिसी रुख महबूब जो ॾिसी रुख मखबूर चाहदारे मोहब्बत में मोहे जीरा मंसूर चाहदारे महबूब जो ॾिसी रुख महबूब जो ॾिसी रुख मखबूर चाहदारे मोहब्बत में मोहे जीरा मंसूर चाहदारे महबूब जो ॾिसी रुख अवां मुझो रुख अनवर ॾिठो ईमान आंदो ऐं हुननि मुझो चेहरो न ॾिठो हुननि मुझा मौजदा न ॾिठा हुननि मुझो ज़ाहिर कोई कमाल न ॾिठो अखियुनि सां शाबस उन्हनि खे किताब पढ़ी मौलवियुनि जूं तक़रीरूं ॿुधी मुंहिंजा अहिड़ा आशिक़ थींदा जो 15वीं सदी में बि मुंहिंजे मथां कख वार न सघंदा मुझे शान में को बेअदबी कंदो त पोइ कफन ॿधी रोडनि ते निकिरी पवंदा मुंहिंजे मथां सिर कुर्बान कंदा नारा लॻाईंदा ऐं मुंहिंजा असहाब अन ॾिठे उहो ईमान आणींदा मूंखे ॾिसनि हा पोइ त अलाए छा कनि हा पर न ॾिठऊं न मुंहिंजा ॿाहिर मौजा ॾिठऊं पोइ बि लखूं रुपया ख़र्च करे 15वीं सदी वारे दौर में जंहिंमें पैसे सां प्यार हूंदो पर मुंहिंजो मीलाद मल्हाईंदा मुंहिंजो उर्स मल्हाईंदा मुंहिंजा नारा हणंदा मुंहिंजो ज़िक्र कंदा मूं ते सलातूं पढ़ंदा उन्हनि आशिक़नि खे मुंहिंजे तरफ़ां 7 मुबारक हुजनि 7 मुबारक हुजनि प्यारा मुसलमान भाइरो हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजे ईमान खे महबूब मुबारकबाद ॾिनी आहे पर मुंहिंजा प्यारा हे शैतानी दौर आहे हे पुरफितन दौर आहे हिन दौर में जेको अल्लाह अल्लाह थो करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ज़िक्र थो करे 5 वक़्त निमाज़ जा थो पढ़े पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो शिकारी शिकार जो बिरह पचारो कन किन मारियो किन मारायो के वरतो वरतो प्या कन पर मज़ो माणियो तन जिन मिरू मारियो माठ में जिन हिन दुनिया में पंहिंजे नफ़्स खे मारियो पंहिंजे हथ खे मारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जे अॻियां झुकियो हया धारी अदब धारी अल्लाह जे रसूल जी मोहब्बत धारी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पाणे वारे खे ख़ुशि रखियाई अमर ऐं बाबे जी इज़त कयाई इंशाअल्लाह ऐं दावा सां थो चवां जेकॾहिं उहो करामत वारो वली न बणियो त बि उनखे अल्लाह साईं विलायत वारो दर्जो हिन दौर में ॾेई छॾींदो आहे
तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुंहिंजा मिठा भाउ, उहो दौर अॻियूं गुज़री वियो जंहिंमें तलवारूं लेला भाला हा। ही दौर आहे शैतानी, ही दौर आहे नफ़्सा नफ़्सी वारो दौर आहे। हिन दौर में इंसान खे निमाज़ जे लाइ टाइम न आहे, क़ुर पाक जी तिलावत जे लाइ टाइम न आहे, मुंहिंजा प्यारा भलाई जे लाइ टाइम न आहे, नेकीअ जे लाइ टाइम न आहे। इन दौर में जेको भिटाई साहब जी हिन ॻाल्हि ते अमल थो करे त या रह पिरन वटि या कर पिरन जी पचार, या रह पिरन वटि या कर पिरन सजी पचार। इनी बिनी धार शल कादिर कंहिंखे न करे। प्यारा मुसलमान भाइरो, जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जो ज़िक्र हिन वक्त करे जो हिन दौर में 5 वक्त नमाज़ जा पाबंदी सां थो पढ़े, सवाब वरी सवाब बि वाधारे। असहाबन सगोरन जो दौर भलो पर सवाब घटो। उन दौर में हिकिड़ी सलात पढ़ त 10 सलातन जो सवाब, 10 रहमतूं, 10 नेकियूं, 10 गुनाह माफ़, 10 दर्जात बुलंद। एतिरो ही जेको दौर आहे, हिकिड़ो माण्हू मोहबत सां सलात पढ़ंदो आहे, 1000 सलातन जो सवाब लिखियो वेंदो आहे। दौर जो हिसाब आहे। हिन दौर में 1000 रहमतूं, 1000 गुनाह माफ़, 1000 नेकियूं मिली पवन। अहिड़ो दौर आहे। वरी निमाज़ जो हिन दौर में केतिरो फ़ाइदो आहे, केतिरो सवाब आहे। घरों निकिर त मलाइक कदम गणींदा अचनि, कलम हलन पिया, एतिरा कदम भरे मस्जिद शरीफ में पहुतो आहे। कदम कदम ते सवे सवे गुनाह माफ़, सवे सवे नेकियूं मिलन। मुंहिंजा प्यारा मस्जिद में अची वुज़ू कयईं, वुज़ू वारा जेके उज़वा उन्हनि जा गुनाह माफ़ थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो उथी बीठो, आसमान जे तरफ़ रुख कयईं, शहादत वारी आङुर खयईं, चयईं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हदीस पाक में त 8 ई दरवाज़ा जन्नत जा खुलंदा। पोइ उन्हनि मज़ा आवाज़ ईंदो आहे, ऐं नमाज़ी तुंहिंजे अचण जी देर आहे, असांखे तुंहिंजो इंतज़ार आहे। जॾहिं निमाज़ जे लाइ ईंदो आहे, अल्लाहु अकबर थी कननि ॾे हथ खणंदो आहे त रूए ज़मीन ते अहिड़ी शइ न हूंदी आहे जेका हुनजे हक़ में दुआए मग़फ़िरत न करे। सना पढ़े त जेतिरो आसमान में जेस तरह आसमान जा तारा ओतिरियूं ख़ुदा हुनखे नेकियूं ॾेई छॾे। आऊज़ु बिल्लाह पढ़ण ते जेतिरा मुंहिंजा प्यारा ज़मीन ते वण, उन्हनि में जेतिरा पन, उन्हनि जे हिसाब सां ख़ुदा पाक नेकियूं ॾेई छॾे। ऐं जंहिं वक़्त में बिस्मिल्लाह पढ़ंदो आहे, ज़मीन ते जेतिरियूं सनियूं पथरियूं एतिरियूं ख़ुदा हुनखे नेकियूं ॾींदो आहे। अलहम्द सगोरो पढ़े त मक़बूल हज जो सवाब अल्लाह से ॾेई छॾींदो आहे। रुकू में वेंदो आहे, जेतिरो हेठि झुके एतिरे वज़न जे मिक़दार सोन जी ख़ैरात जो सवाब ख़ुदा ॾींदो आहे। जॾहिं सजदो करे त रब सजदे में मुर्की उन पंहिंजे बाने ॾे निहारींदो आहे। जॾहिं सलाम वराए त ॿिन्ही पासे अल्लाह जे तरफ़ां मलाइक ईंदा आहिनि, जेको हुनजो सलाम झलींदा आहिनि, सलाम जो जवाबु ॾींदा आहिनि, ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि, निमाज़ी तुंहिंजे मरण जी देर आहे, बेशत खे तुंहिंजो इंतज़ार आहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम या रसूल अल्लाह व सल्लम हाणे ॿिए जलसे जे तरफ़ था हलूं। विच में नारो ख़ान पियो बार बार इशारा करे, साईं मुफ्ती साहब बि ऐलान करे वियो आहे त चए थो साईं मुफ्ती साहब सिर्फ़ु एतिरो चयो ग़रीब है, वज़ाहत कान थी आहे। तो रबीउल अव्वल शरीफ़ सुभान अल्लाह अची वियो आहे। कुदरती ॻाल्हि आहे, रमज़ान शरीफ़ ईंदो आहे न, तव्हां कंहिंखे चओ या न चओ, मस्जिदूं बाज़ारूं चहल चुरफुर पाणी ॿुधाईंदी आहे त रमज़ान अची वियो आहे। ऐं रबीउल अव्वल शरीफ़ जो तव्हां कंहिंखे चओ या न चओ, ॿुधायो या न ॿुधायो, सुभान अल्लाह। अॻे बि हाजी वसीम साहब जो घर हो, पर अॼु ॾिठोसीं त रुगो सुभान अल्लाह झंडा बैनर ऐं शहर में इहे लथासीं त मुंहिंजा प्यारा सुभान अल्लाह वॾा वॾा झंडा लॻा पिया आहिनि, वॾा वॾा बैनर लॻी पिया आहिनि, नातुनि जूं केसटूं लॻियूं पियूं आहिनि। यानी ईंदे वींदे वारे खे ख़बर पइजी वेंदी आहे। अगरचे माण्हू अंग्रेज़ी महीना यादि कंदा आहिनि, अंग्रेज़ी महीननि सां हिसाबु हलंदो आहे, पघारूं हेॾां होॾां जो निज़ाम सभु अंग्रेज़ी महीननि सां आहे। पर रबीउल अव्वल शरीफ़ जे बारे में मुंहिंजे ॾिसण में रमज़ान शरीफ़ जे
महीने जे अचण सां आम और ख़ास खे असांखे त पर अंग्रेज़नि खे बि ख़बर पवंदी आहे त मुस्लमाननि वटि रबिउल अव्वल शरीफ़ अची वियो आहे चहल पहल शुरू थी वेंदी आहे निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबिए अव्वल निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबिए अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं सभी तो खुशियां मना रहे हैं अल्हम्दुलिल्लाह घर घर ते झंडो लगायो घर घर ते बैनर हुजे बाजारनि में बैनर हुजन ॿाहिरि मुंहिंजा प्यारा स्टाफन ते बैनर हुजन इहे पाण वांगुरु घर सिंगारल हुजन रोड सिंगारल हुजन गैर मुस्लमान गुज़रे त अजब में अची वञे त अजब में अची वञे चवे त वाह 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 मुस्लमानो तव्हांजी पंहिंजे नबीअ सां मोहबत अवां पंहिंजे नबीअ खे ज़ाहिर ॾिठो बि कोन्हे अवां पंहिंजे नबीअ जा मौजा बि न ॾिठा पर ग़ाइबाना तौर पर अवां खे पंहिंजे प्यारे सचे रसूल सां उहा मोहबत आहे जो ही महीनो थो अचे सुभान अल्लाह अवां ख़ुशीअ में पूरा ई नथा थियो अल्हम्दुलिल्लाह मुझे बाबू खे हिननि झंडियुनि जी या हिननि बत्तियुनि जी ज़रूरत न आहे बैनरनि जी ज़रूरत न आहे असल में मसइलो इहो आहे त मीडिया असांखे मजबूर कयो आहे दुनिया मजबूर कयो आहे नारे तकबीर नारे रिसालत जश्न ईद मिलादुन नबी जश्न ईद मिलादुन नबी प्यारा मुसलमान भाइरो कीअं असांखे ज़माने मजबूर कयो आहे छा ॻाल्हि आहे त हाणे अॻे माण्हू जेके हुआ न लीडरनि जो ॾींहुं कोन मल्हाईंदा वाकई असहाबनि सगोरनि कोन मल्हायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुसलमान जो लीडर हो वञण खां बाद उन्हनि जो ॾियारो न मल्हायो हज़रत उमर साईं जो हज़रत उस्मान साईं जो हज़रत मौला अली शेर ख़ुदा जो अहिड़े नमूने सां ॾींहं न मल्हाइबा सादगी सां ज़िक्र थींदो पर हाणे कमु अहिड़ो शुरू थियो आहे ज़माने में जो जीअं असांजो डॉक्टर इक़बाल आहे जीअं असांजो मोहम्मद अली जनाह आहे या ॿिया जेके बि लीडर ॿियनि मुल्कनि में बि आहिनि हाणे उन्हनि जा ॾींहं मल्हाया था वञनि उन्हनि जो तरीक़ो इहो आहे त उन्हनि जे विलादत वारे ॾींहुं मुंहिंजा प्यारा सभई स्कूलनि जी मोकल ऐं सरकारी तातील उन खां अलावा पोइ झंडा लॻंदा आहिनि यौम पाकिस्तान अचे त सॼे मुल्क में झंडा मुंहिंजा प्यारा जेतिरो जोश ख़ुरूश ज्यादा ओतिरी उन मुल्क जी शोहरत ओतिरी उन क़ाइद जी उन लीडर जी शोहरत असां ॾिठो त मीडिया ते हाणे इहो मसइलो आहे त जंहिंजा घणा झंडा लॻनि जंहिंजा घणा नारा लॻनि जंहिंजे ॾिहाड़े ते मोकल हुजे स्कूलनि कॉलेजनि में उन जूं महफ़िलूं अचनि त दुनिया वारा ज़माने वारा मीडिया वारा उनखे वॾो लीडर तस्लीम कंदा आहिनि असां सुन्नत जमात जे आशिक़नि इहो फ़ैसिलो कयो त अॻु में त सादगी सां उर्स कंदासीं कुकर वठी आयासीं बाबा रबिउल अव्वल शरीफ़ में उर्स थियो ॿारनि खाधो पाड़े वारनि खे विराए ॾिनोसीं ईअं पोइ हाणे ॾिठोसीं त मीडिया असांखे मजबूर पई करे त मीडिया उनखे वॾो लीडर तस्लीम थी करे जंहिंजा नारा लॻनि जुलूस निकिरनि शहरनि में तातील हुजे ऐं घणा खां घणा माण्हू मुंहिंजा प्यारा जलसा जुलूसनि में शरीक थियनि नारा लॻनि असां फ़ैसिलो कयो हाणे अगूणे वांगुरु रबिउल अव्वल कोन मल्हाइबो हाणे अहिड़े जोश मोहबत सां मल्हाइबो 12 रबिउल अव्वल ते निकिरी पइबो नारा बि लॻंदा झंडा बि खणंदासीं जलसा जुलूस करे मदीने वारे साईं जो ॾींहुं मल्हाईंदासीं तांजो मीडिया वारनि खे ज़माने वारनि खे ख़बर पए त दुनिया जो पर ॿिन्ही जहाननि जो को लीडर आहे त उहो मदीने जो ताजदार मदीने जो मीर आहे ॿिया सभु दुनिया जा लीडर हेठि अल्लाह जो प्यारो महबूब असांजो सचो रसूल सभिनी जो लीडर सभिनी खां वॾो आहे सभिनी खां अज़मत वारो आहे रहमतुल लिल आलमीन आहे त हाणे मुंहिंजा मुस्लमान भाइरो अवां बि 12 रबिउल अव्वल ते साथ ॾियो सुन्नत जमात जो ऐं मुंहिंजा प्यारा असां कंहिंजे ख़िलाफ़ न आहियूं असां त पंहिंजे महबूब जो मीलाद था मल्हायूं
कंहिंखे बि तकलीफ़ इंशाअल्लाह कान थींदी। मुंहिंजा प्यारा दोस्तो, असांजो पंहिंजो मसलक आहे, असांजो पंहिंजो अक़ीदो आहे। मूंखे मुंहिंजे हिननि कननि ॿुधो, हिननि अखियुनि ॾिठो। असां मलीर में पढ़ंदा हुआसीं ऐं नंढड़ो हुजां, असांजो उस्तादुल मुकर्रम हज़रत मुफ्ती आज़म सिंध मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला शहीद रहमतुल्लाह तआला अलैह असांखे जुलूस जी तरकीब न त सुभाणे हिन रूट खां वञिणो आहे, उन ते अमन अमान जो मसलो जंहिं बि गली मां गुज़री को का ॻाल्हि कान हुई। पाण माण्हू ख़ुशि थींदा त असांजे गलीअ मां मीलाद जो जुलूस गुज़रियो, ख़ुशि थींदा। उस्ताद साहब असां तरकीब ॾेई रहियो त अचानक पाण जज़्बात में अची विया। फरमायो जेकॾहिं इस्लाम में नचण जाइज़ हुजे हा त सुभाणे सुबुह जो फजर पढ़ी नचां हा, सांझी ताईं नचां हा, जो मुंहिंजे हबीब जे आमद जो ॾिहार। असांजा हज़रत क़िबला साईं मशहूरनि वारा साईं रहमतुल्लाह ताला साईं हाफ़िज़ अली अकबर साईं जा बि पीरो मुर्शिद वॾा आशिक़ रसूल, माना इश्क जी इंतहा। सैयद सादात जो सबको अदब कंदो आहे, पर जिते साईं मशहूरनि वारनि अदब छॾियो हाणे मुश्किल आहे मां अहिड़ो वरी लाल कयो। साईं वञनि सफ़र में पेशाब वग़ैरह जी ज़रूरत थिए त पुछनि हीअ ज़मीन कईंदी आहे, सादात जी ज़मीन आहे त पेशाब न कंदी। माना अदब जी हद थी, अदब जी हद थी वई। असांजो माइका नीमू जत फ़क़ीर जेको मदाइया गज़ल पढ़ो आहे, मूंसां ॻाल्हि कई त मदीने पाक मां हिकु थेलीअ में थोरो सामान सो साईं जे तरफ़ कई ग़ुलाम मुरीद मोकिलियो। हू असांखे ॻोठियो चई नीमा फ़क़ीर जुमे ते वेंदे त साईं जन खे ॾेई छॾ। सो अलाह तरफ़ मूं हुनखे सेकल जे अॻियां हुन में ॿधो। हाणे अचां पियो त साईं वॻी बनी ते हा, मुंहिंजी नज़र पई भीड़ में, साईं बि आया, मिलियासीं। साईं फ़क़ीर कीअं अचणु थियो? क़िबला साईं तव्हांजी अमानत आई आहे मदीने पाक मां, मदीने पाक मां त यकदम मदीने ॾे मोह करे अखियुनि मां नीर वहनि लॻा त मुंहिंजा आका क़ुर्बान वञा, मूं जहिड़ो फ़क़ीर बि तोखे यादि जो तुंहिंजे पार खां सुखड़ी आई आहे, सलाम आयो आहे, पोइ पाण जो वरी ताज़ो विज़ू कयूं, ताज़ो विज़ू कयूं। फरमायो तकड़ न कजो, ताज़ो विज़ू कयूं, सलाद पढ़ियूं, पोइ उन थेलीअ खे वठी कई दफ़ा चुमी ॾिनो, कई दफ़ा सीने लॻे। त मुंहिंजे जानब जे मुल्क जी अमानत मुंहिंजे दिल भर इन्हनि मर्दनि कमायो। घोटकी में नाश्तो पिया कयूं, कमाई ॾिसो, घोटकी में नाश्तो पिया कनि। सदर अयूब जो दौर आहे, हिकिड़ो माण्हू अख़बार पियो पढ़े, उनमें लिखियई त सैयद अबुल ओला मौदूदी ते अयूब खान गोली जो ऑर्डर कजो आहे। साईं नाश्तो पिया कनि, फरमायो केरु? चयोसीं सैयद लिखियल आहे। सैयद चादर में हथ सफ़ा करे पाण मथे निहारे हीअं कयूं। फरमायूं अयूब खे कहिड़ी ताक़त आहे हिकिड़े सैयद ते गोली जो ऑर्डर करे? असां लोहे महफ़ूज़ मां ठाहे छॾियो, ऑर्डर ठाहे छॾियो आहे। ॿिए ॾींहुं सभिनी अख़बारनि में आयो अयूब गोली जो ऑर्डर वापसि वठी वठो। लिसानुल फुकरा सैफुल्लाह, अल्लाह वारनि जूं ज़बानूं रब जूं तलवारूं हूंदियूं आहिनि। इन जे करे के आशिक़ फरमायो चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की, चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की। ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा। प्यारा मुसलमान भाइयों, अर्ज़ पिकुम से मशहूर वारा साईं रहमतुल्लाह तआला अलैह। हिकिड़ो माण्हू मूंसां ॻाल्हि पियो करे त साईं हिकिड़ो शख़्स वेठो हुजे साईं जे पुठियां, साईं पंहिंजे ख़्याल में हा त अचानक कोई ते निहारे पाण फरमायो तव्हां सैयद त न आहियो? न साईं।
वरी गुफ्तगू में वरी थोड़ी देर खां पोइ शर्त खाई पवंदो तव्हां सैयद त न आहियो सही न टे दफ़ा पुछो चौथे दफ़ा पुछो त छा ॻाल्हि आहे मूंखे तो मां सादत जी ख़ुशबू पई अचे सैयद ज़ात जी ख़ुशबू पई अचे कि भला से हाओ मुझे अमड़ हवेली में कम कंदी नौकरानी ऐं नंढड़ो होसि हाणे ॻाल्हि यादि आई आहे पोइ मूंखे कि जी अम्मा रुनूस पे मुंहिंजी अम्मा कपिड़ा पे धोता अम्मा ॻाल्हि कंदी आहे पोइ तव्हांखे चीचा सगोरी खीर करे साईं फरमायो त मां मशवरनि वारो बि त हक़ ते आहियां त ख़ुशबू छो पई अचे उल्टी चाल चलते हैं दीवान गान इश्क उल्टी चाल चलते हैं दीवान गान इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते हाणे उन्हीं कामिल वलीअ जी ॻाल्हि निकिरी पई मिलाद जे हवाले साईं खे बि यादगिरी हूंदो त आख़िरी जेका दुआ थींदी आहे आख़िरी दुआ उन दुआ में पाण फरमाईंदा वॾा लफ़्ज़नि मुंहिंजे लाइ त ज़ुबान मां कढण मां बेअदबी सम्झां थो पर अव्हांखे अहसास ॾियारण जे लाइ साईं फरमाया फ़क़ीरो जेके बि तव्हां मुंहिंजे सोने महबूब जे मीलाद में आया हो अॼु दिलि थी चवे त इहे पेर धोई ॾियो त मां पी इहे वॾा लफ़्ज़ त जेकॾहिं ये पेर जेके भरे आया हो मुझे महबूब करीम जे महफ़िल मीलाद में ये धोई जो त मां पिया प्यारा मुसलमान भाइरो मोहब्बत जी इंतहा मोहब्बत जी इंतहा तॾहिं त मदीने जे साईं फरमाए इन्हनि खे सत मुबारक अन ॾिठे ईमान आंदऊं न मौजूदा ॾिठऊं न मुंहिंजो रुखे अनवर ॾिठाऊं पोइ बि ॾिसतो त मुंहिंजे मथां कीअं कुर्बान लॻा पिया आहिनि पतंग परवाना लॻा पिया आहिनि मुंहिंजा ग़ुलामो अव्हांखे हिकिड़ी मुबारक इन्हनि खे सत मुबारक शाबाश आहे इन्हनि जे ईमान हज़रत साईं पीर साईं रोज़े धणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैह मीलाद शरीफ कराईंदा हुआ जेके महिमान ईंदा चाहे साईं जा मुरीद हुजनि चाहे न हुजनि सभिनी जा हथ पाण धोआरींदा हुआ पाण फरमाईंदा मुंहिंजे महबूब जा महिमान आयो मां अव्हांजी ख़िदमत मुंहिंजे हबीब जे मीलाद में आया हो ऐं तव्हांजी ख़िदमत कयां मुंहिंजा प्यारा सैकड़ो वाक़ियात आहिनि अल गर्ज़ झंडे तां थी आयासीं फ़क़ीर झंडा खणी आयो आहे टोपियूं सुञाणो था ॼातल सुञाणा वधीक ऐलान करण जी ज़रूरत न आहे तव्हां मक़सद खे सम्झी विया हूंदा इहे झंडा वठो घरनि ते लॻायो मॉडलनि ते मोटर साइकिलनि ते गाॾियुनि ते लॻायो तव्हांजो आलम इस्लाम खे ख़बर पए त ज़माने जो को लीडर आहे त मदीने जो ताजदार जंहिंजो महीनो अचे थो त मुसलमान जज़्बात में आपे खां ॿाहिरि हलंदा सुभान अल्लाह 12 रबियुल अव्वल ते ही शेर ज़रूर पढ़जो गॾिजी जलसनि जुलूसनि में चइजो त जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहरा बाग बागीचा मोरियाला बाग बागीचा मोरियाला तमरा अंब अनारियो के बेड़ा फरिया टूट तमरा वतन वीर वसाया वतन वीर
वसाया खुलिया चमन जो धर जाए जामा रसूल जे खुलिया बाग बहरा जाए जामा रसूल जे खुलिया बाग बहरा अर्श ज़मीं आसमां पथरियां फर्शों पत्थरों अर्श ज़मीं आसमां पथरियां फर्शों पत्थरों कारण ताबत का ताबत का प्याला वो खुश था शम्सो कमर दाम रसूल दे खुलिया बाब बहरा अगन मुल्क मखलूक हुई को जिल्लो मशरा कलम काफ कलम कौन हाला लकाज़े रोज़ा पर लकाज़े रोज़ा पर जामा रसूल जे खुलिया बहर जाए जामा रसूल जे खुलिया बहरा जिनके मिला जो मज़ो आयो खुदा जो कसम उन्होंने पैसा न ॾिठा उन्होंने पंहिंजे खीसे खे न ॾिठो कुर्बान कंदा रहा दिल भर हबीब जी ख़ुशी मल्हाईंदा रहा असांजे ॿिए पासे जो मिसाल मखदूमुल मखादूम हज़रत क़िबला से मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह आका तो हिन वक्त में पूरी रूह ज़मीन ते जी तो गाल कया तो एड़ो कामिल वली एड़ो आलिम बा अमल मौजूद ना उन दौर जा आलिमन जंहिंमें अल्लामा यूसुफ लबहानी रहमतुल्लाह आओ सही ये जो मक्के पाक में आया तो नमाज शुरू आ इमाम मुसल्ले पे अल्लामा यूसुफ लबहानी मक्के की सरजमीन ते बैतुल्लाह में दाखिल जो तो यकदम इमाम मुसल्लो तकबीर लगी वया इमाम मुसल्लो छजो कोई ते हटी मानो हैरान सही साजो पान फरमायो अवा में यूसुफ लबहानी केरा से माया फरमायो ऑर्डर आयो त मुसल्ले जो ज्यादा हकदार हो सुभान अल्लाह सही अचो नमाज पढ़ायो ये आलिम हो सही मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह ये जो रोजे मुबारक में अचे अस्सलामु अलैकुम अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू त अंदरों आवाज अचे व अलैकुम अस्सलाम या मोहम्मद हाशिम ठटवी ए ठटे वाला मोहम्मद हाशिम ते मुझो सलाम एड़ो आलम हिन वक्त कोने चाहे केडो भी शेखुल हदीस हुजे चाहे केडो भी कादी हुजे चाहे केडो भी मुफ्ती हुजे इन जवान सा मुझे जवान जो मट ना है मुझा प्यारा दोस्तों बयान हाशिम में दा लिखन त कहीं बुजुर्ग पर गाल संदना लिकाए कहीं बुजुर्ग फरमायो ख्वाब में दिठो रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो हो ख्वाब भी रब्बिल अव्वल शरीफ में दिठाई मदीने जे ताजदार जी ज़ियारत थिया दुआ कयो रब असांखे भी दीदार नसीब फरमाए कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे कब ख्वाब में आओगे सफर
बुजुर्ग ख्वाब में ॾिठो मदीने जे साईं खे रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो अर्ज़ के सोना असांजे सिंध में ये लाड़ जो इलाक़ो आहे जॾहिं बि इहो रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो ईंदो आहे को बकर धारींदो आहे को कुकुर धारींदो आहे को पाटी अन जी रधींदो आहे को सेवियूं रधींदो आहे को मिठाई बनाईंदो आहे को खट मिठा बनाईंदो आहे को चणा बनाईंदो आहे सोना महबूब छा भला इहो अमल बि तव्हांखे माण्हुनि जो वणे थो इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी कि माण्हू कुकुड़ कयो मदीने असांजो उर्सा मीलाद आहे तव्हांजी ख़ुशी था मल्हाइनि मदीने जे ताजदार फरमायो जेके असां खां ख़ुशि आहिनि असां उन्हनि खां ख़ुशि लिखण वारो कहिड़ो आहे मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी किताब जो नालो आहे बयाज़ हाशमी पाकिस्तान न पर मुंहिंजा प्यारा ॿारनि मुल्कनि इहे किताब छपाया सही मखदूम साईं ॾा ॿारनि मुल्कनि पंहिंजो ख़र्च करे इहे किताब छपाया इन में इहा ॻाल्हि दर्ज आहे ऐं चवां थो त को बि माण्हू मीलाद शरीफ़ में नाख़ुशि न थींदो भले केर बि हुजे पर जे नाख़ुशि आहे त पोइ बिटाई साहिब रहमतुल्लाह अलैह फरमायो त ॿेड़ियूं बेड़ायतन जो बवीहा बटीह बवीहा बटीह हाजी मोहम्मद वसीम भी दुकान तो हले आए पर हाजी साहब वठां सो बवीहा बटीह के नाल 72 बवीहा बटीह बवीहा 40 30 जो 70 वरी ॿिया 72 बेड़ियूं बेड़ायतन जूं बारे बेटा 11वीं सदी में पेशन गोई जो बुखारी सैयदा 11वीं सदी में माण्हुनि जी निशानी पियो करे त बेड़ियूं बेड़ायतन जूं बवीहा बटीह सॾींदड़ आ सभु को लज नथनि लीह सवाइ होतनि रीह कंधीअ पुॼंदा कीन की फरमायो त मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत 73 फ़िरका थींदी उन मां हिकिड़ो जन्नती ॿिया सभु दोज़खी हूंदा हदीस आहे के मौलवी साहब जो ठहियल ॻाल्हि आहे मदीने जे साईं फरमायो मुंहिंजी उम्मत ये न तो उनमें काफर मुनाफिक न कलमू पढ़ंदा कुरान पढ़ंदा हदीसूं पढ़ंदा इमामूं पढ़ंदा पर मुझे दीन खां खारिज हूंदा बेटा साहब उन हदीस जो तर्जुमो पियो करे त बेड़ियूं बेड़ायतन जूं बवीहा बटीह सॾींदड़ आ सभु को लज नथन लीह सवा होतन रीह कंधीअ पुॼंदा कीन की फरमा भली पंहिंजी जॻह ते सभु कुझु आहे पर नाने साईं जी मोहबत खां सवाइ कंहिंजो बेड़ो कंधीअ लॻंदो ई कोन्हे मुंहिंजे नाने सां सिर लॻे जेसिताईं सिर जी बादी न कंदो तेसिताईं हुनजी बेड़ी कंधीअ कोन ईंदी पर जेकॾहिं छो को माण्हू एतिराज़ करे बेटा साहिब तो फरमाए त बखा छा बुझनि त छा सिपनि में सिपजे फिरियो फारन में ओ वधायो वात विझनि से लाल कीअं लहनि गोघा गोघे तन जा न त बघे खे कहिड़ी ख़बर सिप में छा आहे उहो त वात ई उन सिप में विझंदो आहे जंहिंमें किचिरो हूंदो आहे किचिरो हूंदो आहे हंच लहंदो आहे उहा कहिड़ी सिप आहे जंहिंमें लाल बंद आहे हिकिड़ियूं सिपूं अहिड़ियूं आहिनि जेके गंद मां भरियल हिकिड़ियूं सिपूं आहिनि जंहिंमें रुॻा मोती जंहिंमें रुॻा लाल आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं तो फरमाए त बघा तूं ॿाहिरि अचो केॾो आहीं पर कलब तुंहिंजो कारो मच्छीअ मोह खाई अञा पियो चवाई त पखी आहियां पिरिन जो 11वीं सदी में पियो निशानियूं करे दाढ़ी बि आहे पटको बि आहे हार सिंगार बि आहे सभु कुझु आहे तूं अछो त ॿाहिरि पाण खे ॾाढो वॾो अछो आहीं पर अंदर जो कारो पोइ वरी चवी थो त पखी पिरिन जो न पर मैं तुझे चवाई पखी पिरन जो त हंचन साण हलो जेकॾहिं प्रिय जो पखी तो चाहीं त अल्लाह वारनि सां आशिक़नि सां गॾु मदीने जे साईं जे घर में थी
जुदा छो तो चढ़ी पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण मोती चुन मेहरान जा कढ न कंहिंजी कान तो कर उहा रिहान जेका हुजे प्रिय जे पार जी पान तो फरमाए जे प्रिय जो पखी तो चाही तो सोने जी खुले दिल से तारीफ कर रसूलुल्लाह जी खुशी मना मदीने वाले साईं जा मौइज़ा बयान कर मंबर ते वेही रसूलुल्लाह जो शान खुले दिल से बयान कर खुश थी मुर्गी मुझे हबीब करीम जे आमद मना जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण मोती चुन मेहरान जा कद न कंहिंजी कान सा कर रिहान जेका हुजे प्रिय जे पार जे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे खुदा जो कसमा असां जी प्यारे महबूब सां मोहब्बत साईं हाफ़िज़ अली अकबर अगर ते हितां जा रहन था मदीने आया आहिनि त हर माण्हू जी नज़र एॾी पर मदीने जा महिमान साईं हाफ़िज़ उस्मान ॾे हे छा आहे आहिनि उहे साॻिया असांजा ठटे जा महिमान पर मदीने सां निस्बत आहे त ख़ुदा जो कसम वणनि था त वेही निराणनि खे चुमियो या मोहब्बत आहे असां त चवंदा हूं मदीने जे माण्हू जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी मदीने जे माण्हू जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी ऐं जुबो जान पंहिंजे पायल च प्यारा जुबो जान पंहिंजे प्यार च प्यारा सुहल था चही में नए सिजन यारा वो अचे हुआ जट लंदी अचे हुआ जट लंदी सटोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी मदीने जे माण्हुनि जी ॿोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी मदीने जा बांगा बागोलियन था मदीने जा बांगा बागोलियन था ॿुधण साण आशिक कहिड़ो उत्पवल था ॿुधण साण आशिक कहिड़ो उत्पवल था वो उघन लुढ़क जंहिं सां उघन लुढ़क जंहिं सां सचोली वणे थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली वणे थी मदीने जे माण्हुनि लंगर बि हाणे थींदो ट्रेन बि इलाही थी वियो आहे 1.5 कलाक तक हली वई आहे 1.5 कलाक अञा आयत सगोरी जो मूं तर्जुमो तशरीह कान कई आहे जेका मूं पढ़ी आहे जेका हासिल मक़सद आहे मुंहिंजे उनवान जी आयत मुंहिंजो तर्जुमो कोन थियो आहे पर करार बिजे निकितो आहियां तीअं आशिक़नि जूं टेलीफोनूं साईं हीअ बि ॻाल्हि कजे साईं हीअ बि शेर ॿुधाइजे साईं टेलीफोन ते साईं असां अचूं पिया पर हिकिड़ो साईं अलाह जुड़ियो पियो नालो ॿुधाए अलाह जुड़ियो शायदि ॿुधाए पोइ चयोसीं जमात अचे पई पर असांखे पोइ रे आलम वारो वाक़ियो ॿुधाए अॼु मुंहिंजे मिठे बाबू 8.5 सालनि जी उमिरि में मिलाद कयो बाबा हिकु कहिड़े कलाक जा इहे वाक़िया आहिनि हाणे 1.5 कलाक त हाणे हली वई आहे तक़ीर बहरहाल जेको रब करे मूंखे चयो पर इहो पोइ रे आलम वारो साईं हाफ़िज़ साहिब खे ॿुधायो त इन इलाइक़े में जे अरब में साईं वारा रहनि था उन में कहिड़ा कहिड़ा आशिक़ कहिड़ा कहिड़ा आशिक़ हा
सियावत न्यास से सुभान अल्लाह ऐं मदीने में असां तमामु सुभान अल्लाह वॾो छा से हाफ़िज़ साहब असां छा पर जेके बि हितां जा माण्हू वञनि था तह दिलि सां दावत तह दिलि सां मुंहिंजा प्यारा जड़े घर जो पैसा निकिरी वञनि या कुझु पासपोर्ट गुम थिए त बि इहे जवान आहिनि जेके मदीने जे महिमान जो साथ ॾियनि असांजे आदर भाई कनि था मुंहिंजा प्यारा आऊं त इन्हनि जो थोराइतो आहियां असांखे तमामु वॾी इज़त ॾिनो हाफ़िज़ न्याज़ साहब असांजे नंढड़े नंढड़े कम जे लाइ मदीने जे पाक जी गलियुनि में टोड़ंदा हुआ असांखे उहे अहसान यादि आहिनि अल्लाह से इन्हनि खे हमेशह हमेशह मदीने में सुखियो आबाद रखे मुंहिंजे औलाद खे आबाद रखे इन्हनि जे सदके अल्लाह से असां तव्हां सभिनी खे मके मदीने जी हाज़िरी नसीब कयो प्यारा मुसलमान भाइरो रब करीम जी ज़ात बरकात फरमायो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन मुंहिंजा महबूब वो जलसो यादि आहे जंहिं जलसे जो ख़ुसूसी ख़िताब मां कयो जंहिं जलसे जी सदारत तो महबूब कई ॿुधण वारा नबी रसूल हा जलसे जो मौज़ू हो ज़िक्र मुस्तफ़ा जे अॼु मीलाद मुस्तफ़ा मौजू ईअं हुन जलसे जो मौज़ू हो ज़िक्र मुस्तफ़ा अरे मौजू केड़ो रब बयान कयो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन अल्लाह ताला जी रात बा बरकात फरमायो नबियो अवां के जो मुंह घुरायो आ मुंजो मकसद ही आ त ऐ नबियो रसूलो मुरसलो जडे मां अवां के किताब हिकमत दी दुनिया में रवानो कया जडे तमा दुनिया में वेंदो ओ इंदो अवां वट मुंजो बरगुज़ीदो रसूल मुंजो प्यारो हबीब सुम्मा जाअकुम जडे अचे तमा वट मुंजो मुस्तफा तलतुमिनुन बिही व लतंसुरुन मुझे हबीब ते ईमान भी आणजो मुझे हबीब करीम जी मदद भी फरमाए जो प्यारा मुसलमान भाइरो इशारो दे गुजरी वना सवा लख गालिबन तकरीबन नबी आया कई भी नबी जे ज़ाहिरी दौर में मदीने जो साईं ना आयो अल्लाह पे फरमाए जाअकुम जने अचे तमा वट आयो कोर हजरत ईसा का बाद 500 साल जमानो खाली हो को भी दुनिया दे तत्ते ते नबी रसूल कोन हो मदीने जा साईं 500 साल का बाद अरब शरीफ जी सरजमीन ते आया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा महबूब बाद में आया लेकिन रब के फरमाए जाअकुम नबियो जदे तहा वट अचे मतलब छा तो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझा नबियो ईदो था बिनी जहानन जो मालिक बिनी जहानन जी जान ते मुझो महबूब ईंदो छा अवां सां गॾु हूंदो रूहानी तौर पर अवां सां गॾु कन सां ज़ाहिरी गॾु हूंदो कन सां रूहानी तौर पर गॾु हूंदो पर मुंहिंजो महबूब जहाननि जी जान आहे जहाननि जो मालिक आहे लिहाज़ा जहान मुंहिंजे मऊअ खां सवा हली नथा सघनि इहा जहाननि जी जान आहे बेटा साहब तो फरमाए पाण फरमाइनि था चंड पीसींदे जे ॾींहुं कयो पीस कनि हिकिड़ो पिसजी पमाल छा ॿिया तोड़ो तोड़ किरनि पर साबित से रहन जन जो साथ की रसे जे चंड जा बपड़ हूंदा उनजे विच जो कीर हूंदो आहे काठी को चंड मचो उनजे थ्रू फिरंदो आहे ईअं साईं बेटा साहब त मुंहिंजो नानो ॿिन्ही जहाननि जे विच जो कीर आहे ॿई जहान मुंहिंजे महबूब जे सहारे हलनि था रसूलुल्लाह जे सहारे अल्लाह साईं हलाए थो नबियो अवां में जेको चिमको हूंदो अवां में जेको फैज़ हूंदो अवां वटि जेको नूर हूंदो इहो मुंहिंजे महबूब जो नूर हूंदो लिहाज़ा मुंहिंजो महबूब अवां सां गॾु हूंदो हाणे तव्हांखे ताक़ीद थो कयां त जॾहिं दुनिया में वञो त मुंहिंजे महबूब करीम जा जलसा कराइजो मुंहिंजे हबीब जे आमद जो ख़ुशीअ जो मौक़ो मल्हाइजो मुंहिंजे हबीब करीम जो शान मान खुले दिलि सां माण्हुनि खे ॿुधाइजो हेॾा होॾा न थीजो मिंबरनि ते वेही मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान ॿुधाइजो ऐं चइजो पर मला चइजो असां रसूल आहियूं असां नबी आहियूं पर असांजो नबी असांजो रसूल अञा बाद में बरमला चइजो मथां चओ त हाणे असीं बि नबी आहियूं रसूल आहियूं वरी चऊं त असांजो बि रसूल ॿियो आहे थींदो आहे ज़माने सां न खुले दिलि सां माण्हुनि खे ॿुधाइजो असांजो रसूल अञा बाद में हिन वक़्तु असां सां रूहानी तौर पर गॾु आहे उन जो फैज़ असां वटि आहे मीलाद कजो उर्स कजो अमां रसूलुल्लाह जे ज़िक्र जा जलसा करे माण्हुनि खे मुंहिंजे महबूब जो तारुफ़ पेश कजो ऐं नबियो
जेकॾहिं इन में सुस्ती कयो त उन जा ज़िम्मेदार तव्हां इहो छाजे लाइ नबियनि खां रब करीम ताक़ीद छाजे लाइ कराई छाजे करे कराई त मौलवी मुफ्ती काज़ी कातिब पंहिंजा फ़क़ीह मुक़र्रर ये समझी वञनि त नबियनि खां मथां असां बि कोन आया आहियूं नबियनि खे हुकुम आहे त दिलि खोले मुंहिंजे मौब जी तारीफ़ कयो मुंहिंजे हबीब जा मौज़ा बयान कयो मुंहिंजे मौब जो जेको शान आहे मान आहे ॿियो न त जेको मूं बयान कयो आहे सो त माण्हुनि खे ॿुधायो उहो त न लिकायो मूं पंहिंजे हबीब खे रहमत चयो आहे मूं पंहिंजे हबीब खे बुरहान चयो आहे मूं पंहिंजे हबीब खे नूर चयो आहे मूं पंहिंजे हबीब खे यासीन चयो आहे मूं पंहिंजे हबीब खे मोती चयो आहे कम से कम इन्हनि जी माण्हू खे तशरीह करे ॿुधायो त मुंहिंजे हबीब जो शान छा आहे मुंहिंजे महबूब जो मर्तबो मक़ाम छा आहे खुले दिलि सां ॿुधायो मौली साहिबो पीरो फ़क़ीरो मुक़र्रो वाइज़ो जेकॾहिं तव्हां मिंबरनि ते वेही जुमे जे ख़ुतबनि में जलसनि में मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान खे लिकायो मुंहिंजे महबूब जे मौज़नि खे तव्हां लिकायो मुंहिंजे हबीब करीम जे मर्तबे मक़ाम खे लिकायो असांखे परवाह न आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे अव्हां जी तारीफ़ करण जी ज़रूरत न आहे वरफ़ाना लक ज़िक्र मां पंहिंजे महबूब जे ज़िक्र जो सुम्हूं खयो आहे मां पाण बुलंद कंदुसि तव्हां ॾिसजो केतिरो बि जमातूं निकिरनि पोइ बि उर्स महीनो ईंदो त ॾिसजो त कीअं था सीर शहर संग सीगारजनि कीअं था मुंहिंजा महबूब जो मीलाद मल्हाइजनि इहो मां रब करीम जो ज़ुम्मो आहे या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह मुंहिंजा मुस्तफ़ा जेकॾहिं तोखे ॿ माण्हू न मञनि का जमात तोखे न मञे को फ़िरक़ो तोखे न मञे त मुंहिंजा मुस्तफ़ा दिलगीर न थींदा गमगीन न थींदा या अय्युहन नबियो हस्बुकल्लाह मां रब जो वेठो आहियां तुंहिंजे लाइ मां रब काफ़ी आहियां सोना ॾिस त क़यामत ताईं तुंहिंजे शान खे ज़िक्र खे कीअं थो हलायां इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मुंहिंजा मुस्तफ़ा को सलात पढ़े या न पढ़े उनजी मर्ज़ी आहे कॾहिं दिलगीर न थी थिए असांजो वेठा मां रब त तोते मोकिलियां थो मुंहिंजा सभई मलाइकत मोकिलिनि था न मुंहिंजा महबूब इहो ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहे जेको मोकिलींदो त पंहिंजो भलो कंदो न मोकिली त हले वञे ख़ुशि रहे पंहिंजो प्यारा मुस्लमान भाइरो असांखे अल्लाह साईं होशियार कयो त जे मुंहिंजे महबूब जी शान तारीफ़ कंदा मुंहिंजे हबीब जो शान माण्हुनि खे ॿुधाईंदा चेहरा अव्हां जा चिमकाईंदुसि चेहरनि में रौनक ईंदुसि चेहरा तव्हां जा हसीन थींदा ऐं अव्हां जा नाला रोशन थींदा मरण खां पोइ अव्हां ते कुॿा ठहंदा माण्हू सलामियूं भरींदा पर जे मुंहिंजे हबीब जे शान खे अव्हां लिकायो मुंहिंजे हबीब जे शान खां तव्हां क़ीबायो तव्हां शर्मायो मुंहिंजे हबीब करीम जे इल्म खे लिकायो मुंहिंजे हबीब जे हुस्न जमाल खे जे तव्हां लिकायो मुंहिंजे हबीब करीम जा मौज़ा शान शौक़त जेको मूं अता कयो आहे लिकायो त असांखे परवाह न आहे अव्हां जा शान गुम थी वेंदा अव्हां जा नाला गुम थी वेंदा अव्हां जे क़बर खे को सलाम कोन कंदो यादि रखिजो अव्हां जा नाला गुम थी वेंदा मिट करे मिट जाएंगे मिटते हैं आदा तेरे पर न मिटा है न मिटेगा कभी चर्चा के मुंहिंजा महबूब उन्हनि जा नाला गुम थी वेंदा उहे ई ख़तम थी वेंदा तुंहिंजो नालो ॾींहुं क़यामत ते रोशन रखंदुसि ॾींहुं क़यामत ते तुंहिंजो नालो रोशन रहंदो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो ख़ुशि नसीब आहिनि उहे जवान उहे बुज़ुर्ग जेके मुंहिंजे हबीब जो मीलाद था मल्हाइनि हाणे सलात पढ़ो त तकड़ तकड़ में उहो पोहीरे आलम जो वाक़ियो बयानु करे सल्लल्लाहु अलैहि या मुस्लमान भाइयों मुझे आका मुझे मदीने जे साईं दिलबर मोहम्मद जी उम्र ज़ाहिरियाती हुई 8.5 साल 8.5 इहो को दौर अल्लाह जे महबूब जी 8.5 साल ही उम्र चाचे अबू तालिब जे घर में परवरिश फरमा रहा हा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हज़रत अबू तालिब दिल में सोचो हिकिड़ी रात वेठो हो त हाणे हितां जूं शयूं पुराणियूं थी वयूं आहिनि माण्हू वठनि कोन था कुरैशी जेके ताजर हा उन्हनि खां मशवरो वरिताईं अदा हीअं कयूं हितां जा सामान उठनि ते लॾे शाम रूम में हली खपायूं वरी उतां जा सामान उठनि ते लॾे हिते खपायूं नई चीज़ सां माण्हुनि जी
थींदड़ी रग़बत हूंदी आ, मोहब्बत हूंदी आ। हाणे ईअं कयूं, सभिनी खे चयो त सलाह ॾाढी भली आ, राति जो उठ पलायूं, राति जो सामान रखजी आ, सुबुह जो फजर खां बाद में हलंदासीं। उठ तयारनि, अबू तालिब घर आयो आ, मोकिलाए थो मदीने जे साईं खे सीने सां लॻाए थो, राणा घर में रहिजो, तव्हां एॾा हसीन आहियो, तव्हांखे ॿाहिरि नज़र न लॻे, ॿाहिरि न निकिरजो, मां मोटी ईंदुसि, तव्हांजे लाइ मिठाइयूं वठी ईंदुसि, तव्हांजे लाइ कपिड़ा वठी ईंदुसि, तव्हांजे लाइ जा शइ चवंदो वठी ईंदुसि। मुंहिंजा बाबू घर में रहिजो। त आमिना जो लाल चाचे ॾे निहारे, चाचा मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, मूंखे घुमण जो शौक़ु आहे, शाम हलंदुसि। मुंहिंजा प्यारा महबूब, तव्हांजी उमिरि नंढी आहे, कारो आहे, गर्मी आहे, सफ़र वॾो आहे, उठनि जो सफ़र आहे, किथे उञ लॻंदी, किथे बुख लॻंदी। मुंहिंजा चाचा आख़िर ताईं न पाणी घुरंदुसि न मानी घुरंदुसि, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। मुंहिंजा प्यारा घर वारनि चयो, अबू तालिब वरिचो वञ। हाणे मथां रोए चवंदो त बाबू अब्दुल्ला हुजे हा त वठी वञा, चाचो हो हिन करे छॾे वियो, वठी वञो। जॾहिं ॿाहिरि वठी आया, ॿाहिरि कुरैशी ताजर बीठा हा, अबू तालिब हेठा हिन ॿारड़े खे वठी हलंदे हौसे ॿार बि हलंदो। कुरैशी चवनि था, हे बुख लॻंदी, उञ लॻंदी, तोखे परेशान, असांखे परेशान कंदो, पाण बि परेशान थींदो। मदीने जा साईं कुरैशियुनि जे न्यारे फरमायूं, जेकॾहिं मूं पाणी घुरियो त चइजांइ, मुआ खां मानी घुरी त चइजां। प्यारा मुस्लमान भाइरो, उठ ते सवार थियो, जंहिं वक़्त में काफ़िलो हलियो आहे। प्यारा मुस्लमान भाइरो, तारीख़ लिखे थी पई, इलाही बुज़ुर्गनि हिन वाक़े खे लिखियो आहे। जॾहिं हलंदे हलंदे राति जो सफ़र शुरू थियो आहे, हाणे सुबुह जो मुल्क शाम जे बॉर्डर ते काफ़िलो पुॼण वारो आहे। अञा थोरी देरि आहे त मुंहिंजा प्यारा, जेको मुल्क शाम जो बॉर्डर हो, उन बॉर्डर ते ॻोठ हो, उन ॻोठ जो नालो बुसरा हो। उन ॻोठ जो जेको पीर मुर्शिद हो, वॾो आलिम हो, वॾो फ़क़ीह मुफ़्ती हुयो, पादरी हुयो, ईसाई धर्म रखण वारो हो। उन जो नालो बोहीरो आलिम हो, जंहिंजा कई मुरीद हा, कई शागिर्द हा, कई ख़ादमीन हा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, सुतो पियो आहे मदरसे में, राति जो ख्वाब में हज़रत ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम फरमायो, मौली साहब उठ, जाग जाग, सुजाग थी, अॼु भाग खुलो थई, तुंहिंजे मदरसे वटां रहमतुल लिल आलमीन गुज़रण वारो आहे। उथी अॼु तुंहिंजे शहर जो भाग खुलो आहे। असां रसूलनि जो सरदार पियो अचे, असां नबीअनि जो इमाम पियो अचे। उथी दावत कर, कलमो पढ़, मुस्लमान थी, मुंहिंजे मुस्तफा जे मथां ईमान आण त तुंहिंजा बेड़ा पार थी वञनि। तो वॾी वॾी महिनत कई आहे, दीन में तकलीफ़ कई आहे, उनजो सिलो तोखे वठी थो ॾियां। अॼु दिलबर गुज़रे पियो, महिरबानी कर, माण्हू पोइ मिलाद कंदा, तूं अॼु मिलाद करे छॾ। मौली साहब खे सूरत ॾेखारी वई। मुंहिंजा प्यारा उथी मुंहुं धोई, रस्ते ते हुन धूड़ में अची वेही रहियो। रुख हिन पासे आ जितां उठ अचण वारा आहिनि। मौली साहब धूड़ में वेठो आहे। अल्लाह अल्लाह, मां ओ शेर थो पढ़ां जेके हज़रत साईं, प्यारे साईं, मशहूरनि वारे साईं रहमतुल्लाह अलैह खे ॾाढा पसंदि हूंदा हुआ, ॾाढा रोईंदा हुआ। बिला नबी महज़र थो फरमाए, अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में, मुंहिंजो चंड खां सोणो यार ईंदो। अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में, मुंहिंजो चंड खां सोणो यार ईंदो। कुर्बान वञा तंहिं रस्ते तां, कुर्बान वञा तंहिं रस्ते तां, जंहिं रस्ते सां कुर्बदार ईंदो। सुबुह थी आहे, सुबुह शागिर्द खलीफ़ा उथिया, उस्ताद केॾां वियो, मुर्शिद पाइण वारो केॾां वियो। निहारनि त ॿार धूड़ में गोॾा भञो वेठो। ऐं असांजा उस्ताद तोखे छा थियो? ख़ैर आहे, अॼु मदरसे जे ॿाहिरि वेठो आहीं, न महिमाननि जे नाश्ते जो फ़िक्र आहे, न सबक़नि जो फ़िक्र आहे। मुंहिंजा प्यारा शागिर्द वेठा आया, असांजा उस्ताद कहिड़े फ़िक्रात में वेठो आहीं? त पाण था फरमाइनि, दा फ़िक्र न आहे, अॼु अहिड़ो जवान अची रहियो आहे जंहिंजे सदके पाण सभिनी जा पख़्त पाला थियण वारा आहिनि। एतिरे में काफ़िलो ज़ाहिर थियो। काफ़िलो ज़ाहिर थियो, अॻ में हज़रत अबू तालिब जो उठा पुठियां मदीने जा ताजदार वेठा।
8.5 सालन जा वे छा अल्लाह अकबर मौली साहब हे फाह बुधो ये विजी उठन जे अॻियां आयो छाजे करे त मयारी हो मयारी शामे हो त अबू तालिब वारा ताज रहा ने त गुजरंदा करे चांहि जी शराब का रही हाणे अॼु थो दावत कयां चवंदा अॻ में कॾहिं बि असांखे पाणी जो बि कोन पुछे अॻे लस्सी जो गिलास बि कोन प्यारी अॼु छा त पाण पांत गिचीअ में पाणी हज़रत अबू तालिब जे उठ जे महार वरिती पाण पियो अर्ज़ करे पेरे पवंदी चवंदी अल्लाह रही वञे रात बभोर में रही वञे रात बभोर में ऐ उठत मजा उठत आरिया जा मजा आऊं वागू वठदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात भोर में रही वञ रात भोर में भिटाई साहब गल अदियों शाह लतीफ के भिट जो घोट लतीफ के आऊं बाहूं बदंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात भोर में अल्लाह रही वञ रात भोर में हज़रत अबू तालिब जो चवे मौली साहब असांजो हे लंघा असांजो ही रस्तो आहे यार कॾहिं पाणीअ जो न पुछी कॾहिं गिलास रसीअ जो न प्यारी कॾहिं मानीअ जी सलाह न हुई अॼु त मौली साहब बाहूं ॿधियो बीठो आहे अॼु पांड गिचीअ में पायो बीठो आहे ॻाल्हि छा आहे त मुर्की थो चवे अबू तालिब हे मोहबत जा इशारा माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर कोन कबा तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार भी आहे इक़रार भी आहे इनकार भी आहे इक़रार भी आहे मदरसे में हलो तोखे ये राज समझाया तो सभिनी जे अॻियां ये राज कोन खोलबा मुंहिंजा प्यारा कुरैशी चवण लॻा अदा अबू तालिब मौली साहब जी चाह में चाह ॾिसजे पई मोहबत वारी रब आहे लही पो अॼु मौली साहब खे राज़ी कयो मौली साहब जी दावत खाओ मदीने जा साईं सभजी विया हिननि कुरैशियुनि खे हे कुरैशी ॿिया पिया चवनि शायदि असांखे दावत करे रहियो आहे हिननि खे इहा ख़बर ई कान्हे पिया त ही इज़त मान शान कंहिंखे मिली रहियो आहे हिननि खे खार दे पान अबू तालिब चाचा हे कंडीअ जो वण आहे इन जे छांव में उठ ॿधो मां अवां जा उठ तो संभालियां मूंखे न का भुख लॻी आहे न का उञ लॻी आहे अवां दावत खाई अचो मां अवां जा उठ तो संभालियां मौली साहब टोर पाती मदरसे जे दरवाज़े ते बांग बजी बीठो त महिमाननि जो इस्तक़बाल कयो या ख़बर न आहे त जवान उते वेही रहियो आहे कुरैशी हली आया अबू तालिब मौली साहब इस्तक़बाल पियो करे जॾहिं सभु ख़त्म थी विया उहो महबूब नज़र न आयो त मौली साहब पुछे पियो अबू तालिब सभु अची विया या अवां जेको पुछां रहियो आहे अबू तालिब तो फरमाए मौली साहब असां सां गॾु 8.5 सालनि जो हिकिड़ो ॿार आहे जेके न का बुख आहे न का उन आहे उहो चवे थो मां उठ संभालींदुसि अवां दावत खाई अचो त मौली साहब तव्हां कई ऐं अबू तालिब रब जो कसम आहे हे सिर्फ़ उठनि जो रखवालो न आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हे बिनी जहाननि जो रखवालो आहे हे त सुल्ताने तो आलम आहे हे त बिनी जहाननि जो बादशाह आहे हिकु अरब के आदमी ने बोलबाला कर दिया खाक के जर्रों को हम दो शे सुरैया कर दिया खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए
क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। अबू तालिब बिनी जहान जो सरदार थी पेरी कुरैशी बिया गडा मुन बुधायो हाणे अकेलो आई तो तोखे बुधाया पियो या वडी हस्ती आ नबियन जो नबी आ रसूलन जो रसूल आ। बस मौलवी साहब डोड़ पाती अगर अबू तालिब तो मुंह भी डोड़ पाती त अल्लाह छा कंदो वञा मदीने जा साईं या ज़मीन ते लकीरूं पिया कर रही लकीरूं तो मौलवी साहब धूल में कोड़ा भई वई अचानक जो मुझे हबीब ही नजर मुबारक मथे खई सुभान अल्लाह। महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी साईं तुझा हसीन माना हित मीरा पीरा आहिन हित मीरा पीरा आहिन साईं नाने बिना बिकाना। महफिल हसीन तुझी महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हित मीरा पीरा आहिन हित मीरा पीरा आहिन साईं नाने बिना बिकाना। महफिल हसीन तुझी ॾाढा वॾा शिकारी आया शिकार थिया आया हुआ खरीदन पर अलम लाख पिया आया हुआ खरीदन पर अलम लाख पिया। हे व्यापार तुझा जानी हे व्यापार तुझा जानी जाने रकन माना। महफिल हसीन तुझी मदीने जे साईं मौलवी साहब जे निहार मौलवी साहब जी नज़र झुकी रही पर मैं मौलवी साहब खैर में कर जो मुझा साईं हे मदरसो अज तमा जे ला सिंगारे अज गिलम गादी अवां जे ला विछा हे फंडरू अवां जे ला ज़िबा की हे बकर छेला हे सुजियूं हे पुलाव अवां जे ला तैयार किया आहिनि साईं। मिठा बहु हलो मदीने जे साईं पर मौलवी साहब असांखे बुख न आहे वञा न आहे हाँ मेहमान की खिदमत क्यों है मुझा माइटन इन्हनि जी खिदमत कि भला साईं तव्हां खाओ न पर मुझे मदरसे में बरकत वारा कदम तो घुमा हलो तो सही। मदीने जा साईं उठी बीठा मौलवी साहब पुठियां बांग ॿधी पियो हले रसूलन जो सरदार अॻ में हलियो साईं अबू तालिब तो पर मैं मुआरे माइटन जा त बस चेहरा मुंह थी या त हे छा हिन ॿार खे हेॾो मान ही छा हैरान बस जा जन ज़बानूं बंदि थी मौलवी साहब तख्त हो उन तख्त ते कुर्सी हुई उन कुर्सी ते मदीने जे साईं खे वेहार पाण गोॾा भञी वेठो दस्तरखान लॻा तरह तरह जा ताम लॻाओ हाणे असां मानी शुरू कई सॾु कयो जी मौलवी साहब तव्हां बि अचो अचो असां सां गॾु खाओ असांखे चई अबू तालिब खाओ असीं ओभारो खाईंदासीं असांखे चढ़ियो त हिन जानब जो दीदार कयूं किस्मत सां आयो आहे वरी या नसीब हिदायतो फरमाया त रहियो अथई रात सुबुह वेंदई साझरी लूं लूं मज लतीफ़ चए कर इन्हनि जी तवात हीअ जोगन संजी ज़ात बेफेरे भाग मिले जा आहिनि ओता कुन में ताकि सान और ॾाढा भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर पोइ वया जे हिंगलोर त करम मिलंदई का पड़ी। मौलवी साहब जो चवे मौलवी साहब तो चए साईं अवां खाओ असांजो महिमान आहे असांजो हे रबर रहनुमा आहे अॼु असां दीदार कयूं अवां खाईठो कयो असां बचो कचो खाईंदासीं असां अवां जो ओभारो खाईंदासीं अॼु महबूब जो दीदार करण ॾियो। हज़रत अबू तालिब मानी खाधी आहे साईं फरमाइनि था असां मानी टिकी खाई हाणे ॿाहिरि निकितासीं हिकिड़ा हथ पिया धोअनि ॿिया ॾंदनि में काठियूं पिया हणनि टिया माण्हू तारीफ़ूं पिया कनि वाह मौलवी साहब तो ख़र्च कयो आहे वाह मौलवी साहब तुंहिंजूं मानियूं वाह वाह तुंहिंजो बोरची वाह वाह तुंहिंजूं सिजूं वाह वाह तुंहिंजा बकर छेलनि जा गोश्त वाह वाह तुंहिंजा पुलाव वाह वाह तुंहिंजा
सीरा सिवयूं वग़ैरह बाबा तुंहिंजा आइटम तैयार कर सुभान अल्लाह सब तारीफ़ूं पिया कनि त मौली साहब खे वज मिली वियो मदीने जे साईं जे हटी वेठो थियो अर्ज़ कई मां ॿुधां पियो अबू तालिब मां ॿुधां पियो मदीने जे साईं खे अर्ज़ कई सोना हे तव्हांजे अखियुनि में ॻाढ़ा ॻाढ़ा डोरा ठहियल आहिनि हीअं हीअं इहे डोरा इहे ओजागे जे करे आहिनि थकावट जे करे आहिनि छा आहे मदीने जे साईं मुर्की फरमायो ऐ मौली साहब ओ बोहीरा आलिम हे मुंहिंजे अखियुनि ते ॻाढ़ियूं लकीरूं रब जे कुदरत वारे हथनि सां पाण ठाहियूं आहिनि पाण ठाहियूं सुना तव्हां सुम्हंदा कॾहिं आहियो मदीने जे साईं फरमायो जना मोइनी वाला जना मोकल बि असां जो अखियूं सुम्हंदियूं आहिनि दिलि न सुम्हंदी दिलि जागदी पई आहे कि भला साईं माण्हू अची वेंदा चलती छट में माफ़ कजो हिकिड़ी निशानी ॾिसणी आहे त यकदमि मौली साहब मदीने जे साईं जे पुठनि खां मथे ईअं पहिरान कयो त मूं बि डोड़ पाती मौली साहब जेको आहे सो मदीने जे साईं जी कमीज़ सोधो लाहे निरड़ो हो पाण टोड़ी आया तेसि ताईं मौली साहब मोहरे नबूत खे चुमी रही तेसि मां टोड़ी आयुसि मोहरे नबूत खे चुमी रही उते जो उते चई ला इलाहा इल्लल्लाह प्यारा मुसलमान भाइरो मदीने जे ताजदार जे नब मुस्लिम मोरे नबूत खे चुमियो रही पाण कलमो पढ़ी मुसलमान छो को सॾ कयाई शागिर्दो मुरीदो खलीफो अचो 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 अल्लाह जो आखिरी सच्चो रसूल ही आ तेजी बिशारत असां जो नबी ईसा ॾेई वियो कुल नबी ॾेई विया अचो ओ महबूब ही आ राज खोलियां अॼु मूं रसूलुल्लाह जो मिलाद मल्हायो आ आमद जे ख़ुशीअ में ही महफ़िल मल्हाई आ अचो अणा बि कलमा पढ़ी मुसलमान जो अबू तालिब फरमायो सभु पिया कलमा पढ़नि असां पिया न्यारियूं कुरैशी पिया न्यार हे कलमा पिया पढ़नि रसूलुल्लाह जे हथ ते भेट पिया कनि हथ मुबारक चुमनि पिया हाणे टेम घणो थियो त मुंहिंजो मौली साहब हाणे हटो असांखे सफ़र वॾो आहे असां वञूं त मौली साहब तुंहिंजे अबू तालिब हिन नंढड़े ॿार खे असां वटि छॾे वञ जेसि ताईं सफ़र करे मोटो ख़रीदो फरोख्त करे मोटो तेसि ताईं असां समील संभालींदासीं असांजो महिमान थी रहे हज़रत अबू तालिब फरमाए मां चयुमि मौली साहब ईअं न थींदो असां पंहिंजे प्यारे ॿार खे वटियो वेंदासीं जॾहिं मदीने जे साईं खे मूं हथ में हथ विधो उथारियमि हलूं था जॾहिं हलण लॻासीं अल्लाह अल्लाह मौली साहब जो चहिरो ॾिसण जहिड़ो हो अखियुनि मां धारो कतार कोड़ा वहण लॻा कुर्ब में जो क़ैद थियो सोले दवाला चारवा कुर्ब में जो क़ैद थियो सोले दवाला चारवा बिरह जी बीमारी वारनि जी दवा की दारवा बिरह जी बीमारी वारनि जी दवा की दारवा हे डरी दिल दर्द है चो भला की चाक छे सिर दयो प्या सूर वठ जन हे इश्क जो वापरवा हे इश्क जो वापरवा मदीने जा सही हलन था मौली साहब बाहूं बजी पुछण डोड़ दो ते एडो वडो आलिमा एडो वडो मुफ्तिया हस्तू मिटाए इश्क जे मैदान में ये पे चवे त नवे को यम के दर किस्मत अजीजम कनीजा ने तुरा कम तर कनीजम मुझा महबूब मां तुझे गुलामन जो गुलाम पोइते निहार मुझा साईं पोइते निहार बाबा मिटाए पांडु वर्मा मौली साहब चे है मुआंगे न लुटी का लुटीला मुआंगे न लुटी का लुटीला इश्क आरिये दे मेनर इश्क आरिये दे काना बुदी सुका थैला काना बुदी सुका थैला
कुसूर कुठी का कुठीला रे कुसूर कुठी का कुठीला अतिऊ इश्क आरिये दे नर इश्क आरिये दे बरसर बूटा पिरा जीना बरसर बूटा पिरा जीना उठते आहे उठी का उठीला उठते आहे उठी का उठीला अतिऊ इश्क आरिये दे नर इश्क आरिये दे अरे दिल ते नहीं वेठो इजाजत फरमाए अतिऊ शाह लतीफ देना भिट जा खोट लतीफ देना गाल हथन ना वईला गाल हथन ना वईला अतिऊ इश्क आरिये दे नर इश्क आरिये दे मुआंगे न लुटी ना लुटीला मुआंगे न लुटी ना लुटीला अतिऊ इश्क आरिये दे नर इश्क आरिये दे कोई मंजर ॾाढा अजीब हुआ जॾहिं मदीने जे साईं मोकिलायो बेटा साहब तो फरमाते कुछ अहिड़ा मनाज़र आया किथे मौली साहब इहे पियो चवे किथे वरी अॻियां घुमियो अचे उठण जे त साईं हित बि पारत हुजे आख़िरत में पारत हुजे है ॿारो चल बानी बानी छोरी छॾ मां छपरी छोरी छॾ मां छपरी ॿारो चल बानी बानी छोरी छॾ मां छपरी जान जहड़ो जॻह में लाहे को सानी सानी छोरी छॾ मां छपरी छोरी छॾ मां छपरी अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो मौली साहब जे अखियुनि मां नीर वहनि पिया महबूब उठ ते वेठो आहे मुंहिंजा प्यारा उठ हलनि था मौली साहब बेवस थी उठनि जे पेरनि में किरंदो पियो वञे शागिर्द भौंकण था पिया असांजा उस्ताद तोखे छा थी वियो मोट तुंहिंजो हेॾो मदरसो आहे हेॾा तुंहिंजा किताब आहिनि हेॾा तुंहिंजा शागिर्द आहिनि तोखे छा थी वियो आहे ख़बर ई कान्हे त इश्क छा आहे बिटाई थो वञा त बर बर अनार बदफो बरनि हिकिड़ा ॿारनि ॿारिया ॿिया तुंहिंजे मुंहिंज दुखल वरी लुहारनि मेरे रखिया मथ ते जरा तवार किथां फिराई बात पिरीअ जी हिकु त अंबूरनि नाबू खोरियूं ॿियो धोलियूं हलियो हरनि धार सेरे रखियो साडान ते मथां विधूं मुतरकनि जी मार ओला पासे इश्क जा मनगिया लख हज़ार वो फिटाई इलाही पार वो पढ़ाई बात पिरीअ जी फ़ख्र आहे उस्ताद खे कोई ते दावत उस्ताद हल उस्ताद निहारे तो चवे है आओ न बरोड़ी बरो यूं मुझो होता थी विया आओ न बरोड़ी बरो यूं मुझो होता थी विया यूं मुझो
मुखे सजन याद पयो पुनल मुखे याद पयो साईं जानब मुखे याद पयो करदस फेर पुनल जोला करदस फेर पुनल जोला ओ लपन मर्द लियो है लपन मर्द लियो जी जन को यारो सजन मुखे याद पयो पुनल मुखे याद पयो मारी दस त पुनल लयला मारी दस त पुनल लयला तू कर मर्द दियो तू कर मर्द दियो जी जन को यारो सजन मुखे याद पयो ए जी जन को यारो सजन मुखे याद पयो दियो शाह लतीफ ओ जतन जोरी दियो है जतन जोरी दियो आओ न बरोरी बनाओ यूं मुझो हो तो थिया अल्लाह से कहा के भी भला नबी तौफीक अता फरमा अदा सही हाजी आबद अली अकबर साहब अदा हाफिज मोहम्मद इस्माइल साहब अदा हाजी मोहम्मद अली साहब जन जे तरफा उनके बच्चन जे तरफा अल अयाल जे तरफा अजो को मीलाद अजो की खैरात अजो को जलसो रब कबीर कबूल फरमाए जेकरी ता के हेडो खर्च ना है जे हेडो पैसो ना है त मुजा प्यारा जरूरी ना है मुजो मुस्तफा अमीरन जो भी या गरीबन जो भी मुझो हबीब दिल जी कैफियत खे ॾिसंदो आहे पंहिंजे घर में सभु भाती बावजू थी चादर अची विछाए हिकिड़े प्याले में खंडु रखो हिकिड़े प्याले में लूण रखो हिकिड़े प्याले में पैसा रखो हिकिड़े प्याले में मुंहिंजा प्यारा दोस्तो अन्न रखो पोइ सभु गॾिजी वेही क़ुरान पढ़ो या सलातूं पढ़ो या हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु को न को मदीने जे साईं जो मौज़ो बयानु करे सम्झ मीलाद थी वियो पोइ इहे सभु शयूं शयुनि में मिलाए छॾियो उन साल ॾिसजो त केॾी थी बरकत पवे वरी इंशाअल्लाह मीलाद न छॾींदो खंड खीर में जेतिरी खंड पवंदी मिठो आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से हाफ़िज़ साहबनि खे ॾिनो उन्हनि ही ख़त कयो हेॾो सारो मुंहिंजा प्यारा मीलाद मल्हायो एतिरो हुन जहिड़ा सवाब आहे पर ग़रीब जेकॾहिं तूं पंहिंजी हैसियत सां मोहबत जो इज़हार कंदे त तुंहिंजी मोहबत बि नबी साईं जे दरबार में कर कबूल आहे घर घर मीलाद मल्हायो ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो 12 रबीउल अव्वल ते ताक़ीद सां निकिरो त मीडिया वारा अव्हांजा विडियो भरनि अख़बारुनि वारा अव्हांजा अहवाल भरनि ऐं चवनि परमला त लीडर आहे त ॿिन्ही जहाननि जो मदीने जो ताजदार इहो असांखे तव्हांखे ॾेखारिणो आहे इहो पार करणो आहे त हिन शेर सां इख़्तिताम था कयूं त हीअ चइजो त जाए जान रसूल खलिया बाग बहरा अंबा अनारा के बिना फरियाद तवारा वतन वीर बसाया तो अनवर जाए जाना रसूल जे
सलातो वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबी या नूरल्लाह सलातो वस्सलामु अलैका या हबीबल्लाह या हय्यु या क़य्यूम या रब्बुल आलमीन या अरहमर राहिमीन। मुझा साईं मुझा मालिक खालिक असांजे बुजुर्ग मुसलमान मदीने के मेहमान हज़रत क़िबला साईं साईं हाफ़िज़ अली अकबर साहब ऐं साईं हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल साहब साईं हाजी अली मोहम्मद साहब उन्हनि जे तरफ़ां उन्हनि जे बचनि ॿारनि जे तरफ़ां उन्हनि जे दोस्तनि अहबाबनि जे तरफ़ां हिन जमात खे बि शरीक कयो अथऊं उन्हनि जे तरफ़ां अॼोकी ख़ैरात अॼोको उर्स मुबारक अॼोको ही जलसो या रब्बुल आलमीन पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा आमीन जे साईं जी बारगाह में क़बूल फरमा या हय्यु या क़य्यूम या रब्बुल आलमीन को मदीने जे साईं जा वालिदैन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आल पाक मदीने जे साईं जा असहाब समूरा मदीने पाक में जेके भी प्यारा बाना बानो मक्के पाक में जेके तुंहिंजा प्यारा बाना बानो आम मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात अबदी आराम का फरमाया उन्हनि जी तरफ़ उन्हनि जे रूहनि खे सवाब आमीन। अल्लाह पाक को मदीने जे साईं जा असहाब समूरा ताबीन तबा ताबीन जमी मशाइख इज़ाम जमी उलमा किराम बिलखुसूस साईं हाफ़िज़ अली अकबर साहब जंजा जेके भी वॾड़ा नंढड़ा फौत थी विया उन्हनि जे रूहनि खे सवाब साईं हाजी मोहम्मद वसीम साहब जो वालिद साहब वफ़ात कयो आहे अल्लाह सिंह हाजी साहब जे रूहनि खे बि सवाब अता फरमा। मुंहिंजा साईं ठटे में जेके तुंहिंजा प्यारा बुज़ुर्ग बाना ऐं जेके तुंहिंजियूं प्यारियूं बानियूं आम मोमिन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात अबदी आराम पिया फरमाइनि मक्तली ठटे जे क़ब्रिस्तान में तन जे रूहनि खे सवाब अता फरमा तुंहिंजी दरबार में ही सवाब क़बूल फरमा पोइ हिते जेके आया उन्हनि जे ख़ानदान मां जेके गुज़ारे विया तन जे अरमान खे सवाब अता फरमा। अल्लाह पाक अॼोकी न मोहबत जे सदके मदीने वारे साईं जो असां ज़िक्र कयो आहे साईं जे ज़िक्र जे सदके साईं हाफ़िज़ साहब वारनि जा बेड़ा पार फरमा चंदन भाइरनि खे बचनि वारनि जो आबाद कर असां जेके पंहिंजे राह पंधु करे आया आहियूं असांजो पंधु सजायो करे महबूब जी मोहबत जे सदके असांजा ॿई जहान होचारा फरमा असांजा ॿई जहान भलारा फरमा। मुंहिंजा साईं असांजा मर्ज़ कर्ज़ बीमारियूं दुख तकलीफ़ूं असांखां दूर कर या अल्लाह बे औलादनि खे नेक औलाद अता बेरोज़गारनि खे हलाल हक़ जी रोज़ी ॾे या हय्यु या क़य्यूम असांजूं नंढियूं वॾियूं परेशानियूं दूर कर असांजूं बीमारियूं दूर कर मुंहिंजा साईं असांजे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा तुंहिंजे महबूब जी ख़ुशी जे मौक़े ते आया आहियूं अॼु असांखे ख़ुशि कर अॼु असांजूं झोलियूं नेकी मां भर अॼु असांजा गुनाह माफ़ फरमा अॼु असांजे मुक़द्दर में मदीने मके जो सफ़र या हय्यु या क़य्यूम या हय्यु या क़य्यूम ठटे जे शहर खे आबाद शाह हिन इलाइक़े खे आबाद शाह साईं हाफ़िज़ साहब भारत में मोहबतूं गुरबतूं क़ाइम फरमा वॾनि ॿारनि सुधो शाद बाद रहनि आबाद रहनि إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا مولانا شفيعنا محمد وآله وصحبه أجمعين بحق لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله